अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, कंडियारो शहर के पुराने मच्छी गोश्त मार्केट में हिंदू भाइरन मोरंदमल और गोबीमल पारां विरहांगे का जोड़ायल पानी की सबील ते बासरन कब्जो करे छड़ियो। शहर के गुजल इलाके शाह ज़करिया पीर भरसां एक बासर तरफा हिंदू दीवानन पारां जोड़ायल सबील के ड्राइण शुरू करे छड़ियो है। कदीमी आसारन के बचाइण लाइ कंहिं बि तहरुक न वठण सबब पाड़े वासिन ड्राइण जूं तस्वीरूं और वीडियो ठाहे सहाफ़िन के मोकिले छड़ियूं आहिनि। सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर असद जाफरी मूजिब हुननि कदीमी मागन के खाते ऐं वस वारन खां मुतालबो कयो आहे त कदीमी मागन के तहफ़ुज़ के यकीनी बणाए कब्ज़ो कंदड़ खिलाफ़ कदम खयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।